बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। माया आवाजी शेफ आबदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ जे हिन किचन में जंहिंमें असां ठाहींदा आहियूं तव्हां सभिनीनि जे लाइ मज़ेदार क़िस्मनि जूं रेसिपीज़, जंहिंमें मेन कोर्स बि हूंदा आहिनि, हाई टी जे लाइ आइटम्स बि हूंदा आहिनि ऐं मिठा बि तयारु कंदा आहियूं। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिथे किथे बि तव्हां रहिया आहियो ऐं असांजो शो ॾिसी रहिया आहियो। तव्हां सभिनीनि खे भलीकार ऐं उमेद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा, रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं रेसिपीज़ खे तव्हां इंजॉय कंदा हूंदा, ट्राई कंदा हूंदा। कुझु बि तव्हांजे ॾिसण ऐं ॿुधण खां रहिजी थो वञे। मां हमेशह चवंदी आहियां त सोशल मीडिया ते असांजा लिंक्स अपलोड कया वेंदा आहिनि, यूट्यूब ते सॼो शो अपलोड कयो वेंदो आहे त तव्हां हुते हिनखे फॉलो करे सघो था ऐं ॾिसी सघो था। अच्छा, तव्हां ॾिसी सघो था त असांजा जेके ॿई चुल्हा आहिनि से ॿरनि था। हिते असां पटाटा बॉइल था कयूं ऐं हिन तरफ़ असां तयारु कंदासीं पंहिंजो चिकन जो कोरमो, छो त अॼु तयारु थी थिए वाइट चिकन बिरयानी। त वाइट चिकन बिरयानी जे लाइ हिन में मां थोरो ऐड कंदमि ऑयल ऐं इन में शामिलु कंदासीं चिकन, उनखे रखंदासीं थोरो ॻरण जे लाइ। थूम ऐं अदरक जो इन में ऐड कंदासीं पेस्ट। वाइट चिकन बिरयानी तयारु थी थिए ऐं इन सां गॾु अॼु असां रेडी कंदासीं कश्मीरी दम आलू या कश्मीरी दम पटाटा। अच्छा, इन में ऐड था कयूं चिकन, फिर इनखे ॾींदासीं ढक। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं कुझु साबित गरम मसालो, जंहिंमें दालचीनी आहे। कुझु असां इन में ऐड कंदासीं वॾा फोटा, हिकु ॿ मां इन में शामिलु कंदमि नंढिड़ो फोटो। ऐं जीअं त नाले सां ज़ाहिर आहे त वाइट चिकन बिरयानी आहे त इन में ॻाढ़ा मिर्च असां शामिलु न कंदासीं ऐं सावा मिर्च मां इन में ऐड कंदमि। जेतिरी तव्हांखे तेज़ी खपे एतिरी तेज़ी असां सावनि मिर्चनि सां गॾु आणींदासीं। कुझु लौंग ऐं कारा मिर्च असां इन में शामिलु कंदासीं। मां इन में ऐड कंदमि ज़ीरो ऐं जेका असांजा सुर्ख या ॻाढ़ा बसर आहिनि उहे असां इन में शामिलु कंदासीं। सुका धाणा इन में ऐड कंदासीं, हेड ऐं लूणु इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। त मां थोरो जेको साबित गरम मसालो आहे उनखे गॾु थी कयां। कुझु असां इन में शामिलु था कयूं लौंग, वॾा फोटा मां इन में शामिलु थी कयां 2 ऐं असां इन में ऐड कंदासीं हिकिड़ो नंढो फोटो बादियान जो गुल शामिलु कंदासीं ऐं कारा साबित मिर्च 4 खां 8 ऐं 3 खां 4 असां ऐड कंदासीं इन में लौंग। चलो जी, हे साबित जेको असांजो गरम मसालो आहे इनखे ऐड कंदासीं चिकन में ऐं थोरो इनखे हलाईंदासीं स्पून। हिन में शामिलु कंदासीं ज़ीरो। हे अची वियो असां वटि ज़ीरो। ऐं गरम मसाले सां गॾु थोरो चिकन खे कयूं था कुक। अच्छा, थोरो हिन जो कलर चेंज थियणु शुरू थी वेंदो, चिकन जो पंहिंजो पाणी आहे उहो ड्राई थींदो। हिन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। ॻाढ़ा बसर मां वटि रेडीमेड आहिनि, मां उहे इस्तेमालु कंदमि। ऐं जेकॾहिं तव्हां वटि न आहिनि त स्टार्टिंग में अवल तव्हां बसरनि खे ॻाढ़ो कजो ऐं बसरनि खे ॻाढ़े करण खां बाद में तव्हां हिन में शामिलु कजो चिकन ऐं गरम मसालो। जॾहिं बसर ॻाढ़ा थियण ते हुजनि गरम मसालो ऐड कयो, उन खां बाद में चिकन शामिलु कयो। चिकन खे थोरो फ्राई कंदासीं ऐं धोरे सां गॾु इन में ऐड कंदासीं मसाला, जंहिंमें हेड ऐं लूणु हस्बे ज़रूरत, सुका धाणा, थोरो पिसियल गरम मसालो। ऐं छो त असां इन में ॻाढ़ा मिर्च ऐड नथा कयूं त असां इन में शामिलु कंदासीं सावा मिर्च ऐं वाइट पेपर भी तव्हां इन में शामिलु करे सघो था, पर उहे एॾा तेज़ न हूंदा आहिनि त असां इन में नंढड़ा वारा जेके सावा मिर्च आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कंदासीं। थोरी उनजी बारीक कटिंग कंदासीं या तव्हां उन्हनि खे ब्लेंडर में पीसे बि सघो था ऐं पिसियल जेके सावा मिर्च आहिनि उहे तव्हां उन में इस्तेमालु कयो। जेतिरी तेज़ी तव्हांखे खपे डिपेंड थो करे। अच्छा, हिकिड़ी प्लेट था खणो जंहिंमें मां पंहिंजो स्पून रखां ऐं कश्मीरी दम जेके पटाटा आहिनि उन्हनि जे लाइ असां
पटाटनि खे बॉइल करण जे लाइ रखियो आहे। अच्छा, असांखे सफ़ा नंढड़ा पटाटा त न मिलिया पर तमामु आइडियल आहिनि। जेकॾहिं बेबी पोटैटो तव्हांखे मिली था वञनि, अक्सर तव्हां ॾिठो हूंदो भाॼी वारनि वटि बि जेके नंढड़ा पटाटा आहिनि उहे उन्हनि धार करे रखिया हूंदा आहिनि, त जेकॾहिं उहे तव्हांखे मिली था वञनि त उन्हनि पटाटनि जो तव्हां हिन में इस्तेमालु कजो। सियारे में तमामु ईज़ीली मिली वेंदा आहिनि ऐं गर्मियुनि में थोरा ॾुखिया नज़र ईंदा आहिनि उहे नंढड़ा वारा पटाटा, जंहिंखे तव्हां बेबी पोटैटो बि चई सघो था। उॿारण जे लाइ तमामु बहितरीनु आहिनि, तमामु जल्दी बॉइल थी वेंदा आहिनि, ॾिसण में इलाही क्यूट लॻंदा आहिनि। अच्छा, हे कुझु सावा मिर्च जेके तेज़ी ॾींदा असांजे इन वाइट बिरयानी में। असां ॻाढ़ा मिर्च हिन में शामिलु न कंदासीं। अच्छा, हिन में कंहिं क़िस्म जा जेके टमाटा आहिनि उहे असां ऐड न कंदासीं त असांजी बिरयानी जो जेको कलर आहे उहो ख़राबु न थिए। अच्छा, चिकन अच्छा, चिकन जो जेको कलर आहे उहो बि थोरो चेंज थी वियो आहे। त हाणे मां हिन में शामिलु थी कयां थूम ऐं अदरक जो पेस्ट। बिरयानी कंहिंखे पसंदि न आहे, सभु बिरयानी इलाही पसंदि कंदा आहिनि ऐं फरमाइश ईंदी आहे त डिफरेंट तरीक़े जी जेका बिरयानी आहे उहा तयारु कयो। अॼु जी बिरयानी बि तमामु ज़बरदस्त आहे। अच्छा, इन में असां हाणे थूम ऐं अदरक जो ऐड कंदासीं पेस्ट। उहो मां हिन में शामिलु थी कयां 1 टेबल स्पून। वरी बि हिनखे मिक्स था कयूं ऐं जेके असांजा सावा मिर्च आहिनि इहे मां हिन में ऐड कंदमि ऐं असां हिन में शामिलु कंदासीं कड़ी पत्ता। बिरयानी में इलाही मज़ो कंदा आहिनि। कॾहिं जेकॾहिं तव्हां ऐड न कया आहिनि त कॾहिं तव्हां ट्राए करे ॾिसिजो। ऐं वाइट बिरयानी में अञा बि मज़ेदार लॻंदा। त कुझु ऐड कयासीं कड़ी पत्ता। स्टार्टिंग में फ्राई थींदा त इन्हनि जी मज़ेदार खुशबू बि ईंदी ऐं मां गॾोगॾु ऐड कंदमि इन में हे असांजा सावा मिर्च जेके मां इन में ऐड थी कयां तक़रीबन 10 खां 12। छो त इहे नंढड़ा त आहिनि पर थुल्हा वारा मिर्च आहिनि। हिकिड़ा मिर्च हूंदा आहिनि बिल्कुलु बारीक, उहे इलाही तेज़ हूंदा आहिनि। तव्हां हस्बे ज़रूरत ऐड कजो। अगेन उहा ई ॻाल्हि आहे, जेतिरी तेज़ी तव्हांखे खपे उन हिसाब सां। ऐं सावा मिर्च जेके आहिनि उहे तव्हांजी तबियत ते एॾो हार्श बि न हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां मिर्च उहे बि तेज़ खाईंदा आहियो त कोशिशि कयो त ॻाढ़नि सां गॾु थोरा पोइ सावा मिर्च ऐड कयो। चलो, हाणे सावा मिर्च शामिलु कयासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट, गरम मसालो ऐं कड़ी पत्तो ऐं खुशबू तमामु ज़बरदस्त थी अचे। थोरो हिनखे मिक्स कंदासीं ऐं ॿीहर मां हिनखे कवर कंदमि, इनखे दम ॾींदासीं। ऐं कश्मीरी पटाटनि जे लाइ सिंपली पटाटा असां हिते बॉइल करण जे लाइ रखिया आहिनि। बेबी पोटैटो मिली था वञनि उहे तव्हां इस्तेमालु कयो ऐं जेकॾहिं नथा मिलनि त पोइ वॾा पटाटा ऐं उन्हनि खे असां कटिंग करे थोरो नंढड़ो कंदासीं ऐं उहे असां हिन में इस्तेमालु कंदासीं। अच्छा, हिकिड़ी प्याली असांखे खपे धोरो। खटो बि हुजे बि हलंदो, छो त बिरयानी में उहे ई असां खटास ऐड कंदा आहियूं लीमे सां, आलू बुखारे सां। त जेकॾहिं धोरो तव्हांजो खटो बि आहे त पोइ मसइलो न आहे, ज़बरदस्त लॻंदो हिन वाइट बिरयानी में। त हिकिड़ी प्याली असांखे खपे धोरो ऐं इन में मां ऐड कंदमि कुझु मसाला। लूण त असां हिन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत ऐं सुका धाणा मां हिन में शामिलु कंदमि 2 टीस्पून भरियल ऐं 1/2 टीस्पून ऐड कंदासीं हिन में हेड। सुका धाणा अची विया ऐं गरम मसालो असां हिन में ऐड कयो आहे। मसाला खोड़ सारा न आहिनि, थोड़ी माइल्ड हूंदी आहे पर फ्लेवरफुल बिरयानी आहे। अच्छा, ॿीहर हिकु दफ़ो हुनखे चेक था कयूं। मां हिन में धोरो बि ऐड थी कयां ऐं कुझु मसाला बि, त जीअं जेका चिकन आहे उहा मसाले सां गॾु जॾहिं कुक थींदी त उनजो फ्लेवर बि ज़बरदस्त ईंदो। अच्छा, नंढड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे
त ईअं था कयूं त ब्रेक ते था वञूं। ब्रेक खां पोइ जॾहिं मोटी ईंदासीं त हिन में धोरो बि ऐड कंदासीं ऐं कुझु मसालो बि शामिल कंदासीं। स्टे ट्यून, ॾिसंदा रहो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन में ठहे थी वाइट चिकन बिरयानी ऐं इन सां गॾु असां तयारु कंदासीं कश्मीरी दम आलू। कश्मीरी दम आलू जे लाइ जेकॾहिं तव्हांखे नंढड़े साइज़ जा बेबी पोटैटो मिली था वञनि त उहे आइडियल आहिनि, न त जेके नॉर्मल साइज़ जा पटाटा आहिनि उन्हनि खे तव्हां बॉइल कयो ऐं बॉइल करण खां बाद में असां उन्हनि जी कटिंग कंदासीं। वाइट बिरयानी जे लाइ हींअर असां ऐड कयोसीं ऑयल में असां शामिल कयोसीं साबित गरम मसालो, जंहिंमें 2 वॾा फोटा, हिकिड़ो नंढो फोटो दालचीनी जी हिकिड़ी स्टिक, बादियान जो गुल, 3 खां 4 ऐड कयासीं लौंग ऐं 10 खनि तव्हां हिन में शामिल करे था सघो साबित कारा मिर्च। उन्हनि सां गॾु चिकन खे थोरो भुञंदासीं ऐं ज़ीरो हिन में शामिल कंदासीं 1 टीस्पून। उन खां बाद में जॾहिं थोरो कलर अचणु शुरू थी वञे त ऐड कंदासीं कढ़ी पत्ता ऐं उन सां गॾु मिर्च मां हिन में शामिल कया आहिनि 10 खां 12 हुया त नंढड़ा, पर थुल्ही वारी मिर्च जेका एतिरी तेज़ न हूंदी आहे उहा शामिल कईसीं ऐं उन सां गॾु असां चिकन जी थोरी कईसीं भुनाई। ऐं हींअर मां हिन में शामिल थी कयां धोरो, 1 प्याली धोरो आहे मां वटि जेको असां हिते ऐड था कयूं। वाइट असांजी बिरयानी तैयार थी थिए। अच्छा, हाफ kg असां वटि आहे जेका चिकन ऐं हाफ kg असां इन में शामिल कंदासीं चांवर। त हे 1 प्याली धोरो ऐड कयोसीं ऐं हींअर मां हिन में शामिल कंदमि कुझु मसाला जेके यकीनन तव्हांजे घर में मौजूदु हूंदा। लूणु, सुका धाणा ऐं हेड इहो शामिल कंदासीं। थोरो मां हिन में ऐड कंदमि पिसियल गरम मसालो। यादि रहे त असां हिन में साबित गरम मसालो बि ऐड कयोसीं ऐं असां हिन में पिसियल गरम मसालो बि शामिल कंदासीं। अच्छा, धोरे ऐड करण खां बाद में थोरी देरि जे लाइ हिन जी मिक्सिंग ज़रूरु कयो त जीअं हिकु दफ़ो धोरो गरम थी वञे ऐं उन खां बाद में तव्हां हिन में मसाला ऐड कयो या जेका बि तव्हांजी रेसिपी आहे उनखे फॉलो कयो। छो त धोरो जेकॾहिं फाटी पए त फुटकियूं थी वेंदियूं आहिनि ऐं उहो मज़ो न कंदियूं आहिनि जेकॾहिं तव्हांजी ग्रेवी आहे तॾहिं बि ऐं चांवर आहिनि तॾहिं बि। त मेक श्योर त जॾहिं तव्हां धोरो ऐड कयो त थोरी देरि जे लाइ हुनजी मिक्सिंग कयो या स्टोव खे बंदि कयो, धोरो ऐड कयो, सुठे तरीक़े सां हिकिड़ो मिक्स ॾियो ऐं ॿीहर स्टोव खे ऑन कयो। सुठे तरीक़े सां थी वियो आहे मिक्स। पटाटा हिन तरफ़ थियनि था बॉइल। अच्छा, हाणे ऐड कंदासीं कुझु मसाला जंहिंमें लूणु हस्बे ज़रूरत, 1 टीस्पून शामिल कयोसीं लूणु, सुका धाणा 1 टीस्पून। अच्छा, लेवल में 1 टीस्पून गरम मसालो ऐं शामिल कंदासीं हेड। ये अची वई हाफ टीस्पून। थोड़ा शामिल कंदासीं हिन में ॻाढ़ा बसर। जेकॾहिं तव्हां कचा बसर था इस्तेमालु कयो त 2 वॾे साइज़ जा दरमियाना या पोइ 3 नंढड़ा बसर तव्हां ॻाढ़ा करे ऐं उन खां बाद में रेसिपी खे फॉलो कयो। सुठे तरीक़े सां ॾींदासीं हिकिड़ो मिक्स ऐं इन खे मां कवर कंदमि त जीअं जेका चिकन आहे उहा ॻरी वञे। तमामु मसाला असां हिन में ऐड कया आहिनि ऐं जॾहिं दम ते अचे वेंदी त पोइ असां हिन में फूदनो ऐं धाणा ऐड कंदासीं। आलू बुखारा मां हिन में शामिल कंदमि ऐं इनखे दम ॾींदासीं 10 खां 12 मिंटनि ताईं। चांवरनि खे तव्हांखे बॉइल करिणो आहे। थोरो हुन में सिरको ऐड कयो, थोरो गरम मसालो शामिल कयो ऐं उन खां बाद में 1 कनी ताईं जेके राइस आहिनि उन्हनि खे बॉइल कयो। थोरो मां हिन में अञा ऑयल शामिल थी कयां।
थोरो हिनखे ढक था ॾियूं। अच्छा, हिन में फूड कलर बि शामिलु न कंदासीं। वजह उहा ई आहे त असांजी बिरयानी जो जेको कलर आहे उहो ख़राबु थी वेंदो। वाइट बिरयानी आहे त हिनखे वाइट ई रहणु ॾिजो। अच्छा, हिनखे मिक्स करे थोरी देरि हिनखे ढक ॾींदासीं, छो त जेका चिकन आहे उनखे असांखे ॻाढ़ो बि आहे। हींअर ताईं असां हुनखे फ्राई कयो हो, पर चिकन जल्दी ॻरी वेंदी आहे। तक़रीबन 10 मिंट खनि असां हिनखे अञा बि कुक कंदासीं, त जीअं जेका इन में हंजको रहिजी वियो आहे उहा बि चिकन ॻरी वञे। ऐं उनखां बाद में दम ते बि जेका चिकन आहे उहा ॻरंदी। थोरा पटाटा चेक कंदा हलूं। पटाटा जीअं ई असांजा बॉइल थी वेंदा त इन्हनि जी स्किन खे कंदासीं रिमूव। साइज़ नंढो कंदासीं ऐं थोरो पंच कयो उनखे टूथपिक सां या कांटे जी मदद सां, त जीअं जेके बि असां मसाला इन में ऐड कंदासीं उहे अंदरि ताईं ज़बरदस्त तरीक़े सां अची वञनि। ऐं जेके पटाटा आहिनि उन्हनि खे कंदासीं फ्राई, ज़बरदस्त फ्राई कंदासीं, त जेका उन्हनि जी आउटर लेयर आहे उहा बिल्कुलु गोल्डन थी वञे। ऐं उनखां बाद में हिकिड़ो मसालो तयारु करे थोरे सां गॾु उन्हनि खे मसाले में ऐड करे थोरी देरि जे लाइ दम ॾींदासीं। इहा ई वजह आहे जो हिनखे चयो वेंदो आहे दम वारा पटाटा। थोरो इन्हनि में हंज आहे, थोरो अञा बि इन्हनि खे कुक था कयूं, पर कॾहिं बि कश्मीरी पटाटनि जे लाइ पटाटनि खे ओवर कुक बि न कयूं, छो त फ्राई कंदासीं। उनखां बाद में इहे जेको असां हिननि जो हिकिड़ो सॉस तयारु कंदासीं उन में इहे पचंदा। ईअं न थिए त तव्हांजा पटाटा तमामु घणो ओवर कुक थी वञनि ऐं फ्राई कंदे महल ई हो टुटणु शुरू थी वञनि। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि खे अञा बि सॉस में विझी पचायो त उन में गुंजाइश न हुजे त उन्हनि खे अञा बि पचाइजे। त थोरो कसर हुजे त तव्हां जेके पटाटा बॉइल करण जे लाइ रखिया आहिनि उन्हनि खे कढी करे थोरो थधो कयो ऐं उन्हनि जी जेका स्किन आहे उन्हनि खे रिमूव कंदासीं। चलो, चिकन खे थोरो चेक कंदा था हलूं। वाइट चिकन बिरयानी असां तयारु पिया कयूं ऐं यकीनन इन रेसिपी खे तव्हां गोश्त सां गॾु बि फॉलो करे सघो था। बसि फ़र्क़ु इहो ई हूंदो त तव्हां गोश्त खे या त अवल बॉइल कयो थूम ऐं अदरक जे पेस्ट ऐं गरम मसाले सां गॾु बॉइल करे वरी तव्हां इहा जेका रेसिपी आहे हिनखे फॉलो करे सघो था। अच्छा, नंढड़ी हिकिड़ो असां वटि थी वियो आहे साही जो टाइम। तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो। जॾहिं असां मोटी ईंदासीं त बिरयानी खे दम बि ॾींदासीं ऐं जेके असांजा कश्मीरी पटाटा आहिनि जेके अॼु असां तयारु था कयूं उन्हनि जी ग्रेवी ठाहिणु अञा बाक़ी आहे। स्टे ट्यून ऐं असां सां गॾु ई रहिजो, ॾिसंदा रहो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं राइस असांजा बॉइल थी विया आहिनि ऐं हींअर असां दम ॾींदासीं पंहिंजी वाइट चिकन बिरयानी खे। ऐं असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर ट्यून इन कयो हुजे, जॉइन कयो हुजे, उन्हनि खे हिकिड़ो रिकैप बि ॾींदा हलंदासीं त हिन बिरयानी जे लाइ हींअर ताईं असां छा कयो अथसीं, त उहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदी थी हलां। कोरमो असां तयारु कयोसीं। सभिनीनि खां अवल हिन में ऐड कयोसीं ऑयल ऐड करण खां बाद में मां हिन में गरम मसालो शामिल कियो साबित ऐं उन सां गॾु ऐड कईसीं चिकन शामिल करण खां बाद में चिकन खे थोरो फ्राई कयोसीं। हिन में ऐड कयासीं सावा मिर्च ऐं कड़ी पत्ता मां हिन में शामिल कया। उन खां बाद में हिन में ऐड कयासीं धोरे सां गॾु इन में मसाला शामिल कयासीं। ॻाढ़ा बसर असां इन में ऐड कया आहिनि ऐं मसाले में लूण सां गॾु सुका धाणा, हेड ऐं थोरो पिसियल गरम मसालो, इहे तमामु शयूं ऐड करे सुठे तरीक़े सां हिन जी हिकिड़ी भुनाई थींदी। जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत पए त तव्हां हिन में पाणी बि ऐड करे सघो था। अच्छा, वाइट बिरयानी आहे त असां हिन में कोई कलर वग़ैरह मां हिन में शामिल नथी कयां त जीअं असांजी बिरयानी जो जेको रंग आहे उहो ख़राबु न थिए। थोरो बसि हिन में ऐड था कयूं केवड़ा वाटर, हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू जे लाइ। बसि जेकॾहिं तव्हांजी दिलि चए थी त तव्हां भले थोरो कलर ऐड कयो,
पर मां हिन में कलर ऐड नथी कयां। अच्छा, थोड़ो केवड़ा वाटर या बिरयानी एसेंस, जंहिंजी ख़ुशबू तव्हांखे सुठी लॻंदी हुजे बस उहो तव्हां हिन में ऐड कयो ऐं हिनखे 10 खां 15 मिंटनि जे लाइ दम ॾींदासीं। अच्छा, हींअर हाणे असां अची था वञूं कश्मीरी दम पटाटनि जी तरफ़, जंहिंजे लाइ असांजा जेके पटाटा आहिनि उहे बॉइल थी विया आहिनि। थोड़ो बस मां साओ मसालो ऐड कयां बिरयानी में, थोड़ो पुदीनो ऐं थोड़ा धाणा, बस इहे ऐड था कयूं। उन खां बाद में अची था वञूं पटाटनि जी तरफ़। दम त मां लॻाए छॾियो आहे बिरयानी खे, पर थोरो हिन में ऐड था कयूं पुदीना। तमामु ज़बरदस्त फ्रेश पुदीनो आहे असां वटि, तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे बिरयानी में पुदीने जी ख़ुशबू जॾहिं असां स्पेशली दम में ऐड कयूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे फ्रेश पुदीनो खपे त पोइ तव्हां थोरो जॾहिं बिरयानी खे दम अची वञे त पोइ बि ऐड करे वठो। चलो जी, थोरो पुदीनो ऐं थोड़ा ऐड कंदासीं धाणा। स्पेशली जेके धाणनि जूं असां जूं डंडियूं आहिनि न उहे शामिल कंदासीं। अच्छा, हिन तरफ़ था रखूं पंहिंजा इहे पटाटा ऐं थोड़ा धाणा बारीक चॉप करे उहे शामिल कंदासीं। ऐं जॾहिं मां बिरयानी खे सर्व कंदमि त थोड़ा अञा बि उन ते धाणा ऐड करे ऐं गर्मा गर्म बिरयानी खे तव्हां सर्व कयो पंहिंजे पसंदि जे रायते सां गॾु, या सिंपल सैलेड ठाहियो ऐं उन सां गॾु सर्व कयो। चलो, थोड़ियूं डंडियूं ऐड था कयूं। ऐं जेकॾहिं तव्हां चांवरनि बॉइल करण में थोड़ी देरि तव्हांखे थी वई आहे, कोरमो थधो थी वियो आहे या बिरयानी थोड़ी देरि जे लाइ बाहि उन जी तेज़ कयो ऐं हेठि तव्हां रखी सघो था कोई बि तओ रखो। जेकॾहिं तव्हांजी देगड़ीअ जो जेको पैंदो आहे उहो एतिरो ॻोरो न आहे त कोई बि तओ रखी सघो था। थोड़ी देरि जे लाइ बाहि तेज़ कयो ऐं जीअं हिकिड़ी सुठी स्टीम ठहणु शुरू थी वञे उन खां बाद में तव्हां जेको स्टोव आहे उनखे स्लो कयो। अच्छा, हे अची विया पटाटा ऐं पटाटनि खे, छो त असांजा पटाटा जेके आहिनि से दरमियाने साइज़ जा आहिनि त मां इन्हनि जी कटिंग थी कयां। जेकॾहिं तव्हांखे बेबी पोटैटो मिली था वञनि त पोइ तव्हां उहे इस्तेमालु कजो। त पटाटे जे साइज़ जे हिसाब सां तव्हां इन जी कटिंग कयो ऐं इन जी जेका स्किन आहे उन्हनि खे बि रिमूव कंदा हलंदासीं। ऐं पंहिंजे पटाटनि खे असां कंदासीं डीप फ्राई। थोड़ो फोक जी मदद सां या टूथपिक जी मदद सां इन्हनि खे पोक करे सघो था त जीअं जेको मसालो असां हिन में शामिल कयूं उहो अंदर ताईं पेनिट्रेट करे ऐं जेके पटाटा आहिनि उहे मज़ेदार थी वञनि। उहे बि ख़ासि तौर ते जंहिं घर में ॿारड़ा आहिनि त पटाटा तयारु थींदा आहिनि, हर डिश में पटाटा ऐड कया वेंदा आहिनि ऐं मज़ेदार बि लॻंदा आहिनि। त अॼु जी जेका रेसिपी आहे इहे बि पटाटनि जी तमामु ज़बरदस्त आहे। कॾहिं जेकॾहिं तव्हां ट्राई न कई आहे त तव्हां ज़रूरु ट्राई कजो। चलो, हे अची विया असांजा स्किन, असां इन्हनि जी लाहे छॾी आहे ऐं थोरो बसि तव्हां हंजु रखो त जीअं फ्राई थियण में, ग्रेवीअ में पचण जे लाइ थोड़ी हिन में गुंजाइश बाक़ी हुजे। अच्छा, हिन तरफ़ मां थोरो ऑयल गरम थी कयां जेसीं ताईं असां हिन जी स्किन रिमूव कंदासीं। थोरो ऑयल गरम थी वेंदो ऐं पटाटनि खे कंदासीं फ्राई ऐं उन ई ऑयल में पोइ असां हिन जी तयारु कंदासीं ग्रेवी। त थोरो हिते ऐड था कयूं ऑयल, जंहिंमें असांजा पटाटा फ्राई थींदा। अच्छा, हीअं टूथपिक हुजे या कांटो हुजे उन जी मदद सां हीअं तव्हां पटाटनि खे थोरो पोक कयो त अंदरां ताईं हिकु त क्रिस्पी थी वेंदा ऐं मसालो अंदरां ताईं ज़बरदस्त हलियो वेंदो। तमामु पटाटनि खे
ईअं ई तव्हांखे पोक करिणो आहे। अच्छा, मां हिन जी जेका स्किन आहे उहा रिमूव थी कयां। ऑयल असां रखियो अथसीं गरम थियण जे लाइ। पटाटा फ्राई थींदा, उन खां बाद में पटाटनि जी ग्रेवी तयारु कंदासीं। ऐं ग्रेवी में बि नॉर्मल असांजा मसाला आहिनि जेके यकीनन तव्हांजे घर में मौजूदु हूंदा। कश्मीरी ॻाढ़ा मिर्च असां हिन में ऐड कंदासीं, लूणु शामिलु कंदासीं, हेड्र, सुका धाणा, ज़ीरो असां हिन में ऐड कंदासीं, थोरो पिसियल गरम मसालो ऐं लास्ट में कसूरी मेथी थोड़ा हिन में ऐड कंदासीं। धोरे में असां तयारु कंदासीं हिन जी ग्रेवी। चलो हिन जी कटिंग कंदा था हलूं। पीसिस बि नंढड़ा रखिजो पटाटनि जा, त जीअं तव्हांजो जेको मसालो आहे उहो ज़बरदस्त अंदरि ताईं हलियो वञे। ऑयल बि हाणे असांजो गरम थो थिए त मां हिन में पटाटा ऐड थी कयां। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त भई पटाटा घणा आहिनि, सुठे तरीक़े सां फ्राई न थींदा, त थोरा थोरा करे तव्हां हिननि खे फ्राई कयो। इहो जेको बैज आहे पटाटनि जो इहो ऐड था कयूं। सुठा क्रिस्पी गोल्डन तव्हांखे करणा आहिनि। उन खां बाद में इन्हनि खे कढी करे प्लेट में रखंदासीं ऐं सेम पैन में ठाहींदासीं हिन जी ग्रेवी। जेसी ताईं हू पटाटा तयारु था थियनि, हिननि जी स्किन रिमूव करे हिननि खे पीसिस में करे था रखूं। ऐं जेका हिन जी ग्रेवी आहे उन जे लाइ बि मां धोरे में तमामु जेके मसाला आहिनि उहे मिक्स करे रखंदासीं। पोइ बसि रुगो उन्हनि जी थींदी भुनाई ऐं हस्बे ज़रूरत ऐड कंदासीं पाणी, पटाटा ऐड कंदासीं ऐं दम ॾींदासीं। बस दैट्स इट। सावा धाणा ऐड करे लास्ट में कसूरी मेथी ऐं तव्हां हिननि खे नान सां, चपाती सां, बॉइल स्टीम राइस सां तव्हां हिननि खे सर्व करे सघो था। पटाटनि खे फ्राई करण जे वजह सां हिननि जो जेको फ्लेवर आहे उहो इलाही मज़ेदार थी वेंदो आहे। चलो जी, जेतिरो वॾो पटाटो हुजे बसि उन हिसाब सां हिननि जा पीसिस कजो। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ ते जॾहिं मोटी ईंदासीं त ग्रेवी तयारु कंदासीं ऐं जेका असांजी बिरयानी दम ते आहे उनखे सर्व कंदासीं। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं आवाज़ किचन में अॼु असां तयारु पिया कयूं कश्मीरी दम पटाटा ऐं इन सां गॾु अॼु असां तयारु कई अथसीं वाइट चिकन बिरयानी। त जेका असांजी वाइट चिकन बिरयानी आहे उहा दम ते आहे ऐं जेके कश्मीरी पटाटा आहिनि उन्हनि खे असां बॉइल करे ऐं क्यूब करण खां बाद में उन्हनि खे फ्राई कयो अथसीं ऐं हींअर तयारु कंदासीं उन्हनि जी ग्रेवी झटपट। त हिकिड़ी प्याली धोरे जी इन में ऐड कंदासीं कश्मीरी असांजा इहे ॻाढ़ा मिर्च। अच्छा, ज़रूरी न आहे तव्हां धोरे में ई ऐड कयो, न हींअर मुंहिंजी प्याली एॾी वॾी बि न आहे, त असां धोरो ऐड कंदासीं ऑयल में, इन्हनि खे फ्राई कंदासीं ऐं गॾोगॾु मसाला लूणु, हेड्र, मिर्च ऐं ज़ीरो सभिनीनि खां अवल जेको ऑयल असांजो थोरो गरम आहे उन में ऐड था कयूं ज़ीरो। स्टोव मां बंदि कयो आहे त जीअं धोरो ऐड कयूं त उहो फाटे न ऐं ईज़ीली असां उन्हनि खे अवल मिक्सिंग ॾियूं, पोइ स्टोव ॿीहर ऑन कंदासीं। अच्छा, कश्मीरी दम पटाटा असांजा तयारु था थियनि ऐं कोई सुठी खुशबू अचे थी त ऐड कंदासीं धोरो। अच्छा, धोरे खे शामिल करण खां बाद में इन में मां ऐड कंदमि मसाला। अच्छा, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च तव्हां हिते ऐड कयो, थोरो इन में शामिल कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत। अची वियो लूणु, हेड्र,
ऐं सुका धाणा, हिकिड़ो टीस्पून भरे करे सुका धाणा अची विया। थोड़ो ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो, थूम ऐं अदरक जो पेस्ट थोड़ो। अच्छा, स्टोव असांजो थी वेंदो ऑन ऐं हिकिड़ी इन्हनि जी कंदासीं मिक्सिंग। अच्छा, जीअं ई हे असांजो मसालो धोरो तमामु असांजा अज्जा सुठे तरीक़े सां फ्राई थी वेंदा, मां हिन में ऐड कंदमि पाणी ऐं पाणीअ में शामिल कंदासीं हे असांजा बॉइल ऐं फ्राई थियल पटाटा। थोड़ी देर जे लाइ ॾींदासीं दम ऐं कसूरी मेथी ऐड करे कंदासीं हिनखे सर्व। थोड़ा मथियां जेके सावा धाणा आहिनि उहे शामिल कंदासीं, उन्हनि सां इन्हनि जी थींदी गार्निशिंग। त थोड़ो इनखे फ्राई था कयूं ऐं हींअर जेका असांजी बिरयानी आहे उनखे दम अची वियो आहे, त उन्हनि जी बाहि जेका आहे सा मां कयां थी बंदि। अच्छा, सुठी असां मिक्सिंग कईसीं ऐं बबल करणु शुरू थी वियो आहे, त हाणे कोई इशू न आहे, तव्हां आराम सां इन्हनि खे कुक थियणु ॾियो। ऐं मां छा थी कयां, हींअर ई इन्हनि में ऐड कंदासीं पटाटा, त जीअं पटाटा बि मसाले में थोड़ो तयारु थियनि ऐं जेके मसाला आहिनि उन्हनि खे एब्ज़ॉर्ब कनि। हे अची विया असांजा फ्राई थियल। जंहिं ऑयल में तव्हां पटाटनि खे फ्राई कयो उन ई ऑयल में तव्हां मसालो तयारु कयो। अच्छा, थोड़ी शामिल था कयूं कसूरी मेथी, पाणी तॾहिं ऐड कजो जॾहिं असांजा जेके पटाटा ऐं मसाला आहिनि उन्हनि जो पाणी बिल्कुलु ड्राई थी वञे, ऑयल सेपरेट थी वञे। उन खां पोइ ते ऐड कंदासीं ग्रेवी जे लाइ हिन में पाणी। त थोड़ा जेके सावा धाणा आहिनि उन्हनि जी कटिंग कंदा था हलूं। थोड़ा असां ऐड कंदासीं बिरयानी में ऐं कुझु असां शामिल कंदासीं पंहिंजे हिन कश्मीरी पटाटनि में। ऐं जेका बिरयानी आहे उन्हनि खे डिश आउट करे था वठूं। अच्छा, थोड़ो जेको ऑयल आहे उहो सेपरेट थींदो थो वञे। बिरयानीअ खे हमेशा गर्मा गर्म सर्व कयो। राइस खे जेकॾहिं असां ॿीहर गरम भी कयूं त पोइ उहो फ्लेवर नाहे ईंदो, त फ्रेश राइस हमेशा सर्व कयो। अच्छा, जेको पुदीनो आहे हमेशा जॾहिं बि असां उन्हनि खे दम ते ऐड कंदा आहियूं त उनजो कलर जेको आहे उहो ख़राबु थी वेंदो आहे, भले तव्हां उन्हनि खे हटाए छॾियो ऐं जेको फ्रेश पुदीनो आहे उहो ऐड कयो, पर दम में शामिल ज़रूरु कयो। उनजी तमामु ज़बरदस्त जेका ख़ुशबू आहे उहा अची वेंदी आहे असांजे बिरयानी में। हे जेके पत्ता आहिनि इन्हनि खे अवल हटाए था छॾियो ऐं जॾहिं सर्व कंदासीं त कुझु फ्रेश मिंट जेके लीव्स आहिनि उहे असां हिन में ऐड कंदासीं। कश्मीरी दम पटाटा भी ऑलमोस्ट असांजा रेडी आहिनि, बसि पाणी मां हिननि में ऐड कंदमि ऐं ग्रेवी जेतिरी भी तव्हांखे खपे ऐं इन्हनि खे कंदासीं सर्व। अची वई असांजी वाइट बिरयानी। थोड़ी माइल्ड ज़रूर हूंदी आहे पर इलाही फ्लेवरफुल बिरयानी आहे। जेकॾहिं तव्हांखे डिफरेंट तरीक़े जी बिरयानी ठाहिण ऐं खाइण सुठो लॻंदो आहे त पोइ तव्हां ज़रूरु ट्राई कजो। चलो, बिरयानी सर्व था कयूं ऐं थोड़ो मां पटाटनि खे भी चेक कंदी हलां। थोड़ो पाणी ऐड कंदासीं। जीअं ई उहो पाणी बॉइल थियणु शुरू थी वेंदो बसि असां पटाटनि खे सर्व कंदासीं। तव्हां 10 खां 15 मिंट हिनखे दम ज़रूरु ॾिजो। मां बसि थोड़ी देर जे लाइ हिनखे कवर कंदमि ऐं हाणे ॾिसो तव्हां ऑयल बिल्कुलु सेपरेट थी वियो आहे, त हिन में थोड़ो ऐड था कयूं
पानी ग्रेवी जे लाइ। बस थोड़ो इनखे ॾींदासीं दम ऐं सर्व कंदासीं। जी असांजी वाइट बिरयानी कुझु बि तव्हांजे ॾिसण खां नोट डाउन करण खां रहिजी थो वञे। असांजे जेके बि सोशल मीडिया जा हैंडल्स आहिनि उन्हनि ते रेसिपी अपलोड कई वेंदी आहे। यूट्यूब ते त तव्हांखे पूरो असांजो शो मिली वेंदो ऐं नंढड़ा क्लिप्स असांजा मौजूदु हूंदा आहिनि। कुझु बि तव्हांजे ॾिसण ॿुधण खां रहिजी थो वञे त तव्हां हुते रेसिपी खे फॉलो करे सघो था। आराम सां इत्मीनान सां ॾिसो। तव्हां जूं जेके बि फरमाइशूं हुजनि शो जे हवाले सां उहा तव्हां असां ताईं पुॼाए था सघो ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त जेके बि फरमाइशूं अचनि थियूं असां वटि उन्हनि खे ज़रूरु ऐड कयूं पंहिंजे शो में। पंहिंजे टाइम ऐं वक़्त जे लिहाज़ सां थोड़ा मथियां ऐड था कयूं। वाइट राइस थोड़ा ॾिसण में ख़ूबसूरत लॻंदा। बसि चलो असांजा जेके दम पटाटा आहिनि उहे बि रेडी थी विया आहिनि। थोड़ा मां ऐड कंदमि सावा धाणा ऐं हिन तरफ़ बि चलो जी हे अची वई असांजी वाइट बिरयानी। ये अची विया असांजा दम कश्मीरी पटाटा। उम्मीद आहे त अॼु जूं रेसिपीज़ बि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। ज़रूरु ट्राई कजो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कंदा। असांजी लाइ बि तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि। हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ईअं ई रेसिपीज़ ट्राई कयो ऐं पंहिंजनि प्यारनि सां तयारु कयो, इंजॉय कयो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात आवाज़ किचन जे फ्रेश न्यू एपिसोड में ज़बरदस्त क़िस्मनि जूं रेसिपीज़ खणी करे। इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं ज़रूरु हाज़िर थींदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।